जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं कच्चे जे इलाइक़े में। कच्चे जो इलाइक़ो जेको तव्हांखे ॾेखारियो वेंदो आहे, जिते तालीम न आहे, एजुकेशन न आहे। असीं कच्चे जे इलाइक़े में पहुता आहियूं, जिते हिकु गर्ल्स मिडल स्कूल आहे। उतां पढ़ंदड़ नियाणियुनि जा ख़्वाब आहिनि। उते जेके उस्ताद आहिनि या फीमेल टीचर्स आहिनि, उहे सरहद खां के नीरपुर माथे तक अची हिते पढ़ाइनि पियूं बग़ैर ख़ौफ़ हिरास जे। तव्हांखे हमेशह इहो अपोज़िट पासो ॾेखारियो वेंदो त कचो धारियुनि जो कल्चर आहे, हथियार आहिनि, पर ईअं न आहे। के माण्हू आहिनि, के मांझी मर्द आहिनि, जेके अञा ताईं कमु पिया कनि ऐं हिन इलाइक़े खे इल्मु सां रोशनास करे रहिया आहिनि। हाणे त इहो वाइदो कयूं त अॻियां हिते तालीम हासिल करे असां अॻियां के कराची लाहौर या लाहौर जी साइड मां जेको मुंहिंजो शौक़ु आहे न हिन स्कूल में तालीम हासिल करे लाहौर साइड पढ़ण जो शौक़ु आहे। इस्लामाबाद जे अपना ॿियूं कैटेगरी असां इस्तेमालु कयूं, जीअं डॉक्टर त हिकिड़ी थी आहे ऐं ॿियूं बि कुझु थियूं ऐं टीचर बि थियूं आहिनि। असांखे नव जा इंजीनियर थियूं या फौजी थियूं या पुलिस वारा थियूं, जे असांजे ॻोठ में तमामु घणी तरक़ी थी वेंदी। जी असां उनखे इहो पैगाम ॾींदा आहियूं त जॾहिं जेका बि सारींदा आहिनि ईअं चवंदा आहिनि त तालीम हासिल करे अॻियां वधो। असां उनखे घणो सम्झाईंदा आहियूं, तव्हां बि पढ़ो, तव्हां बि तालीम हासिल कयो। तालीम हासिल करण सां कोई कंहिंजो मोहताज नाहे थींदो, न उनखे परेशानी थींदी आहे। तालीम सां हर परेशानी ख़तम थी वेंदी आहे, हर कमु असां करे सघूं था। जेकॾहिं असां वटि तालीम न हूंदी न, असां कुझु बि न करे सघंदासीं। हिते ज़रा असां तमामु सुठी पढ़ाई हासिल कयूं था, उस्ताद तमामु सुठा आहिनि, बहितरीन आहिनि। बार इंटरव्यू में बुलाया गया तो ये कहा गया कि कच्चा जाना है, तो कच्चे के नाम से हमें वैसे ही डर लगता था। तो कच्चे में झाड़ लें, ये है वो है, उठा के ले जाएंगे। इधर आए, इधर के लोग बहुत अच्छे हैं, हमें बहुत ज़्यादा इज्जत दी और आज माशाल्लाह हमारी बच्चियां डॉक्टर हैं, टीचर हैं। हमारे पास पढ़ के आगे हम चाह रहे हैं कि हमारा ना हाई स्कूल बने, कि बच्चियों को ना बाहर नहीं जाके एजुकेशन हासिल कर रहे थे, तो आप मर्द के बराबर कमा सकती हो, मर्द के बराबर खड़े हो सकते हो। ये नहीं कि मर्द ही घर चला सकता है, औरत भी घर चला सकती है। हालांकि मैं अपना घर खुद चला रही हूँ, मेरे बाबा नहीं है, तो मैं एक औरत होकर चला रही हूँ, तो ये भी चला सकती है। मैं अपने पूरे घर की बच्चों, हमारी मेरे बहन भाई उनकी सारी तालीम के अखराजात सारे मैं संभालती हूँ। या 3, 4, 5 या अॻियां जे लाइ त हिते जेको सुंदराणी बिरादरी में थोरो नियाणियुनि जो जेको शौर अॻियां जे लाइ न आहे। जी कोऑपरेट कोन करनि था पिया, सिर्फ़ु उहो पंहिंजी सफ़ाई ताईं मिदिरी ताईं कमु कराइनि था, ज़मीन जो ॿिन्हिनि जो, ऐं अॻियां सपोर्ट कोन कंदा। ॿियूं क़ौमूं असां अॻियां काफ़ी अॻियां एज़ ए लखण बिरादरी आहे, चाचड़ बिरादरी आहे, ईंदड़ बिरादरी थी वञी, पर सुंदराणी बिरादरी का नियाणी अॻियां अहिड़ी कंहिं सुठी पोस्ट ते या जॉब ते या कंहिं स्कॉलरशिप ते न वञी सघे। अॻियां हली तव्हांखे स्कूल में सुंदराणी स्कूल में नियाणी साली ऐं हुन सां गॾु वरी हिकिड़ी ॾींहुं जेकी असांजी मिडवाइफरी कोर्स कंप्लीट कयो ऐं हिन वक़्तु PTI ठाहे BHP जो हॉस्पिटल आहे उनमें प्रैक्टिस करे थी 1 साल ताईं अलहमदिल्ला असांजी। उन खां पोइ असांजो प्रोग्राम आहे असीं हेल्थ जो इनिशिएटिव वठंदासीं, स्पेशली मध्य रेट चाइल्ड आहे। जी तव्हां हिन इलाइक़े जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन इलाइक़े जे माण्हुनि जो इहो चवणु आहे हिते एजुकेशन तालीम अचणु यकीनन हिकु कामयाबी वड़ी आहे। असांजा जेके ॿार आहिनि उहे बि तालीम हासिल कंदे ऐं मुख़्तलिफ़ जेके पाकिस्तान जे शोबा आहिनि उन में वञी करे इंजीनियर के डॉक्टर थींदा। हितां बि का तब्दीली जेका उमेद आहे उहा बि आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त हिन इलाइक़े में को वॾो स्कूल, को वॾा इस्पताल, उन सां गॾु गॾु रोड ऐं रस्ता ॾिए, जीअं हितां जा माण्हू बि इलाइक़े जा कच्चे जा माण्हू बि सुठी तालीम हासिल करे ऐं पाकिस्तान जी जेका उहा ख़िदमत करे सघनि।